हाय हाय सदके नूरी सदके अज वरी मोहजे ही रखी कोठियो पई अचे। धी सुरई धी तू हल घर ते आऊं सेठ के कुछ वखर जो समझाए जा। ए गुलूड़ो के सामान नथो ॾियन के समझ में नथो अचे। ए आऊं पाण हिन के समझाए चाते। ए तू हल घर आ भाई। अरे ए हीर के वापस रवानो करे छड़ी मजो तकी ना है। ए सेठ ए तू इलाई ॾींहंनि के ना पो आयो आई। ए चाक की न हुए का ना मोके तो कुछ की न थियो है इसे की न थी सपा अड़बंग लगो पियो है अड़बंग। ए पोए तो केड़े फंदे में जे फाथल हुए। ए मिके भी तो बुतो है न। ए नूरी तू इन गाल के छद। ए पो केड़ी गाल कया सेठ। पहिरियां तो मोके यो सुना है तो हीर के वापस रवानो को कयो। ए हीर ए केड़ी हीर सेठ। ओके खबर है नूरी मुके खबर है या हीर है न हीर उनके मुंह कनो फिकाई थी। ए मो चई हले कुजाड़ो तो। ए मिखे त कुछ समझ बमच में की न तो अचे। नूरी हाड़ी मेरी मोसी चर्चा मकर सफायत्री ए मासूमड़ी भी की नहीं ये तोके बोझी गाल समझ में की नथी अचे। ए अल्लाह सु ए नूर बटारे सु मिखे कुछ समझ में की न तो अचे। ए तू मुके समझाए तो सही। ए चुई कुजाड़ो तो हीर के तू कोठे आई हुई है ठीक है। हाणे जॾहिं जो तव्हां ॿिन्ही मूंखे ॾिठो त हीर के वरी तो वापसि करे छॾियो को। ए मुआ को अंधो आई सिर के को टांडो लगई बाए लगई। ए ऊ त मुजी बाणे जी सुरई आहे। ए बूरे जी औलत औलत भूरियो जी हीर औलत औलत। ए हाणे तू हल हल। ए आऊं दुकान ते अची तो सां ॻाल्हाईंदुसि हल। मोहन भूरियो जी और ए आओ लिखत में नहीं की। ए हल सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।